दफ़े खीर जो हिकु पियालो हुयो, उन मां 70 ॼणनि पी सफ़ा ढव कयो। हिक दफ़े खीर जो हिकु पियालो हुयो, उन मां 70 ॼणनि पी सफ़ा ढव कयो। जंहिंखे हथेड़ा मुबारक जा लॻल, अहिड़ी बरकत मथां छा लिखी छा लिखां। मुस्तफ़ा मोहतरम मां जे उत्तम आला ज़हमत मथां छा लिखी छा लिखां। हिकिड़े हथ हिक कलम सां जे भला शान शौकत मथां छा लिखी छा लिखां। मुस्तफ़ा मोहतरम हजर अस्वद खणाए बिहारियो अवां, खूनी झेड़े के महबूब टारियो अवां। हजर अस्वद खणाए बिहारियो